अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेर दिल हाणे मिठल खे राज़ी कराए वठंदो। छा मिठल हाणे राबेल जो संग मल्हार खान खे ॾींदो। छा रेस बालाज खान राबेल सां ज़बरदस्ती शादी कंदो। छा मल्हार हाणे गमदिल वारनि सां जंग कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ॾी न ॾड़ी ऐं छो ॾड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवाज़ बैलेंस न कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾींदो शेर दिल जेको आहे मिठल खे राज़ी कराए वठंदो ऐं उनखे मेडमिन ते कंदो। उनखे चवंदो तुंहिंजो मल्हार भलो आहे। जेकॾहिं तूं मल्हार खे राबेल जो संग ॾींदे त पोइ तोखे ख़ुशि रखंदो। जेकॾहिं तूं राबेल जो संग दिल वारनि खे ॾींदे त पोइ हू उते ख़ुशि न रही सघंदो। अब त राबेल जेको आहे उते ख़ुशि न रही सघंदो। दिल खान चवंदो त हा शेर दिल तूं सही पियो चईं। तुंहिंजे ई चवण सां धीउ राबेल जो संग मल्हार खे ॾियां थो। अगरि जेकॾहिं मल्हार आईंदा नूरल ईअं कयो त पोइ मां खां पंहिंजे संग छिने वठंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। शेर दिल चवंदो चाचा मिठल बसि तूं परेशान न थी। मां तार सां ॻाल्हायो आईंदा हू तुंहिंजे ख़िलाफ़ वारी छोकिरी राबेल जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं न ठाहींदा त तुंहिंजी बेइज़ती न कराईंदा। पोइ मिठल जेको आहे मल्हार खां माफ़ी वठंदो ऐं मल्हार खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं राबेल खे शादी कराए वठियो वञे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे घणी कोशिशि कंदो। हू मिठल खे बार बार सम्झाईंदो पर हाणे मिठल जेको आहे हुनजी हिकु ॻाल्हि न वठंदो, हुनजी ॻाल्हि न सम्झंदो ऐं मिठल चवंदो त रेस तूं असां खां हमेशह हमेशह लाइ परे थी। छो जो असां ग़रीब आहियूं, तूं ज़मींदार ऐं असां तोसां कॾहिं बि नथा पुॼी सघूं। रेस बालाजी खान चवंदो त अगरि जेकॾहिं तूं मूं वारी ॻाल्हि न मञंदे त पोइ मूंखे ॾाढी करणी पवंदी ऐं तोखे अगवा करणो पवंदो ऐं तुंहिंजी छोकिरी राबेल सां निकाह करणो पवंदो। जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि तय करे थो ठीकु आहे न त पोइ मूंखे इहे क़दम खणणा पवंदा। दिल खान चवंदो त रेस बालाजी खान तूं असां ग़रीबनि मथां इहो ज़ुल्म न कर, तूं असांजी इहा बेइज़ती न कर। अगरि जेकॾहिं तूं असांजी इहा बेइज़ती कंदे त पोइ असां तोखे बि कॾहिं बख़्शे न कंदासीं। तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रेस बालाजी खान चवंदो त मिठल तोखे मां हफ़्तो खनि मोकल थो ॾियां। अगरि जेकॾहिं हफ़्ते खनि में तो सोची त ठीकु आहे न त पोइ पंहिंजी कारवाई शुरू कंदुसि। पोइ मां तोखे बि न छॾींदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं वञी इन बारे में सोचे। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जात वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।